नाज़रीन अवां खे आगाह कंदासीं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सऊदी अरब जो सरकारी दौरो कयो आहे। फील्ड मार्शल खे सऊदी अरब जे आला तरीन एज़ाज़ सां नवाज़ियो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सऊदी अरब जे वज़ीर दिफ़ा शहज़ादा ख़ालिद बिन सलमान सां मुलाक़ात कई। इलाइक़ाई सलामती जी सूरतहाल, दिफ़ाई ऐं अस्करी ताउन ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। मुलाक़ात में स्ट्रेटेजिक शराकतदारी ऐं बदिलजंदड़ जियो स्ट्रेटेजिक चैलेंजिस ते ख़यालनि जी ॾेवट कई वई आहे। ISPR मूजिब फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर खे शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ जे शाही फरमान तहत मेडल सां नवाज़ियो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सऊदी अरब जो सरकारी दौरो कयो आहे। फील्ड मार्शल के सऊदी अरब जे आला तरीन एज़ाज़ सां नवाज़ियो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सऊदी अरब जे वज़ीर दिफ़ा शहज़ादा ख़ालिद बिन सलमान सां मुलाक़ात कई आहे। इलाइक़ाई सलामती जी सूरतहाल, दिफ़ाई ऐं अस्करी ताउन ते ॻाल्हि ॿोल पिणु कई वई आहे। मुलाक़ात में स्ट्रेटेजिक शराकतदारी ऐं बदिलजंदड़ जियो स्ट्रेटेजिक चैलेंजिस ते ख़यालनि जी ॾेवट कई वई आहे। ISPR मूजिब फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर खे शाह सलमान बिन अब्दुल अज़ीज़ जे शाही फरमान तहत मेडल सां नवाज़ियो वियो आहे।